हे मुझे मत माफ़ नथो कयो वञे तो मां प्रेस क्लब आलू पंहिंजो पाण खे साड़ींदुमि। मां ग़रीब आहियां, मूं वटि एतिरी वसियत न आहे जो मां जेका 77,000 78,000 का बिल अफोर्ड करे सघां। मां वरी बि जेका असांखे अपील थो कयां महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। शहज़ाद मलकाणी ऐं सलीम दस्ती साहब जी मूंसां वॾी नाइंसाफ़ी आहे। महिरबानी करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, छो त हे हर महीने मूंखां घुरनि था पैसा। मां ग़रीब माण्हू आहियां, किराए जो दुकानु आहे, किराए जी जॻह आहे, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती प्रॉपर्टी न आहे जो मां हिननि खे चवां ठीकु आहे त तव्हां मूंखां पैसा वठो, या मुंहिंजे घर में कॉलोनी लोड न आहे। वरी बि जेका मां एतिरो चवंदुमि तव्हां अचो इंक्वायरी कयो, अगरि मूं ॾे हे बिल ठहे थो, मुंहिंजे मथां डिडक्शन थिए थी जो मां भरण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। ॿिन्ही अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू वाघा शहरनि ते ॻरा बिल मोकिले शहरनि जो रेड़ियूं कढी छॾियूं। हिकु तरफ़ लॉकडाउन, ॿियो लोड शेडिंग वठां वरी बिलनि जी डिडक्शन हणी ग़रीब सार्फिन खे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। शहरनि चयो आहे त सीको इंतिज़ामिया दादू कुंडा कनेक्शन मां हर महीने करोड़नि रुपयनि जी करप्शन जा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। सीको इंतिज़ामिया दादू शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में लॻल बिजली जा मीटर चेंज करे बोगस मीटर हणी बिजली चोरी कराइण जो इंकशाफ थियो आहे। वाघा सीको अमलदारनि गर्मीअ जे मौसम में शहरनि सां माटेली मार वारो सलूक करे रहिया आहिनि। दादू जे ग़रीब मज़दूरी कंदड़ राजा साला निदाय सिंध न्यूज़ के ॿुधायो त वाघा सीको इंतिज़ामिया पारां गर्मीअ जे मौसम में गैर कानूनी कुंडा कनेक्शन जा हज़ारे रुपया अघु मुक़ररु करे कानूनी तौर ते बिजली इस्तेमालु कंदड़ सार्फिन खे ॼाणी वाणी बिजली जा ॻरा बिल मोकिले उन्हनि खे बिजली चोरी करण लाइ मजबूर कयो थो वञे। जॾहिं त बिजली जी चोरी सबबि 12 खां 16 कलाक हथरादू लोड शेडिंग जो सिलसिलो पिणु जारी आहे। शहरनि वधीक ॿुधायो त वापडा सिपको अमलदारनि खे मिली भगत करे हज़ारे माण्हुनि ॾे डिडक्शन बिल हणी शहरनि खे ऑफिसनि जा चकर कटाइण ते मजबूर कयो पियो वञे। लॻल डिडक्शन बिल गुज़िरियल साल खां नाहिनि घटिजी सघिया। बिजली लोड शेडिंग सबबि सख़्तु गर्मीअ में शहरनि जी ज़िंदगी अज़ाब थी वई आहे ऐं कारोबार जो निज़ाम दरम भरम थी वियो आहे। दादू वासी अपील कंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पाणी ऐं बिजलीअ जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं सीपको सखर जे चीफ एग्जीक्यूटिव इंजीनियर खां मुतालबो कयो आहे त महाना करोड़ रुपयनि जी बिजली जी चोरी कराईंदड़ सीपको अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे सुख जो साहु खणायो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाय सिंध, दादू।